नाज़रीन, सिंध जे ॾाहे नाले वारे शाइर मरहूम अब्दुल हकीम अरशद सां 2015 में दरगाह पीर ज़ाकिरी सकरन जे अंगण ते सिंध जे नाले वारे तारीख़दां सैयद मोहम्मद मुनीर शाह ज़ाकिरी पारां तारीख़ी ऐं न विसरंदड़ कचहरी ऐं कचहरीअ में सैयद मोहम्मद मुनीर शाह ज़ाकिरी, अदीब मरहूम मीर मोहम्मद पीरज़ादो, अदीब माशूक दारेजो, माणिक मल्हाह, अली नवाज़ डायरी, असगर तना, अदीब मोहम्मद सिद्दीक़ मंगियो, सीनियर सहाफ़ी आजिज़ जमाली, मीडिया सेंटर सदर कुरबान उमरानी ऐं ॿिया दोस्त पिणु मौजूदु हुआ। वधीक ॾिसंदा हिन कचहरी में। SMC न्यूज़ रिपोर्ट कुरबान उमरानी, हिसो 7। ऐं नतीजो ॾिठई पिए त हिन क़ौम जो असरु छा थींदो आहे जेकर नथा मञनि। चए थो ऐं पैगामर लअलक बाक़िर नफ़्स, ईअं थो लॻे तूं पंहिंजो पाण खे हिननि जे दर्द में ॻारे छॾींदे। तूं बाबा फ़िक्र न कर, तुंहिंजो कमु आहे, तो पंहिंजी ॻाल्हि कई, केरु मञे थो नथो मञे, नतीजो मुंहिंजे हथ में। अलाए न भला इन अलाए के अलाए कर भला उहा अलाए न हिसाब पाणी आऊं पिए तो पंहिंजे मुंहिंजे उहो जेको मैसेज तो पंहिंजो कमु कयो। सभिनी सां ईअं थियो। कहिड़ो वॾो माण्हू दुनिया जो वॾो मुफ़क्किर वॾो दानिश्वर हुजे ऐं चइजे त भई हितां मुतमइन थी वियो हुजे। ऐं मूंखे हिकिड़ी ॻाल्हि हाणे साईं हीअ पकड़ी न हुजे, तव्हां हिकिड़ी ॻाल्हि जो मूंखे अगरि थोरो बंदि कर गैर रस्मी हिकिड़ी ॻाल्हि जो ॾुख थींदो आहे ॾाढो। हाणे साईं जीअं सैयद जी उहे सालगिरह मल्हाई, असांजे ॻोठ जा के छोकिरा विया, पुछियो मां साईं वॾे में वॾी रैली फलाणी जी हुई, 2 नंबर जी फलाणी जी हुई, काफ़ी जुलूस आया पे, पर सभिनी जा जलसा अलॻि अलॻि हुआ। पोइ मूंखे उहो ॾींहुं जॾहिं ईंदो आहे न, सॼो ॾींहुं सची पुछो असां हुनखे कंहिं ॿिए तरह सम्झो, असां हुनखे कंहिं ॿिए तरह सम्झो। त उहो ॾींहुं जॾहिं बि ईंदो आहे न त अलाए छो मुंहिंजी दिलि ॾाढी, या ईद जो ॾींहुं कंहिं में तकरीर में चाहे हिन तकरीरूं जेके छपियूं हुननि में, त उन ॾींहुं ॾाढो उदास थी वेंदो आहे। त असांजी क़ौम रस्म परस्त थी वई आहे। हाणे अची गुलनि जूं चादरूं था चाढ़ियूं, ख़बर न आहे हुनजे रूह खे पथरा था कनि अची। त तो त वहदत इंसान आलम इंसानी जो अलम बरदार हो, असीं तुंहिंजो नालो वठण वारा गॾिजी नथा सघूं। तो दुनिया खे एकता जो एशिया में तूं वॾे में वॾो प्रचारक हुए वहदत आलम इंसानियत जो। हा, ऐं ॾिस हींअर असीं जेके आहियूं सभु फिरके तंज़ीमी फिरके बंदीअ में गुरू बंदीअ में असीं सभु हींअर विरहाया पिया गुल आहिनि या इहे पथर आहिनि हुनजे रूह ते हणण था अचनि। अड़े न हणो वञी खाया वर्सी न मल्हायो। इहा कमी किथे रही? प्रचार में रही, फिक्र में रही, शौर न आहे, शौर न आहे। हा, खड़ वर्सी 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 रुगो रस्म परस्ती। जॾहिं हक़ीक़त ते रस्म परस्तीअ जा पर्दा चढ़ी वेंदा आहिनि। इहा त घणी थी हाणे पोइ 5-10 साल खां, पर शुरू खां वठी हिकिड़ी जेका शुरू खां मल्हाईंदो हो ईअं मोहम्मद मलीराई ऐं असांजो हाफ़िज़ कुरैशी अहिड़ा सबब त जेको पोयां खां हूंदा न, हींअर अचानक त कोन था। उहा हेॾी सारी तबलीग, जीअं तव्हां ॿुधायो त रसूल जी हेॾी सारी तबलीग, त हीअ हेॾी सारो फ़िक्र, हीअ हेॾो सारी ज़िंदगी, त उहा पोइ इन पासे कीअं वई, छो थी वञे पई? वञे थी अचनि था न, अचनि था हिकिड़ा जेके आहिनि न बदीअ जा मुजस्समा। हा ॾिसो हज़रत मूसा अलैहिस्सलाम। हा यार हीअ कुझु मज़हबी ॻाल्हियूं ॿार अॼुकल्ह इहे ॻाल्हियूं घटि थियूं थियनि, माफ़ु कजो यार कहिड़ी ॻाल्हि ॿुधण ईअं अची वई इहा ॻाल्हि। हज़रत मूसा अलैहिस्सलाम बनी इसराइल खे फ़िरौन जे ग़ुलामीअ मां कढी आयो ॿाहिरि, दरियाए नील पार कयो करे। ठीकु आहे, हीअ जेके इस्तिसाली क़ुवतूं आहिनि न,
माण्हुनि जे ज़हननि खे असुल हक़ीक़त खां या असुल उहा जेका हस्ती आहे उन खां परे करण जे लाइ ॿुधो न हू एॾो ब्रेन वॉश करे उन्हनि खे मसख़ करे था छॾीनि जो हूअ हक़ीक़त गुम थी वञे ॿुधो न और हुनजी असुलियत जेका आहे रूह जेको आहे उनजो उहो गुम थी थो वञे रसम परस्ती थी वञे त हुननि छा कयो जॾहिं बनी इसराइल जो काफ़िलो दरिया नीर ते हिकिड़ो सामरी जादूगर हो तयारु करे उनखे पढ़ाए पटी ॿुधो न मोकिलियो हाणे ज़ाहिर आहे त उहे इहे माण्हू अहिड़ा त होशियारु हूंदा जो माण्हुनि जूं अक़ीदतूं उन सां वाबस्ता थी वेंदियूं आहिनि सचा वारस सम्झनि था उन्हनि खे मनी इसराइल को हुनजा अक़ीदत न हूंदा हुन छा कयो जो हिकिड़ो गाबो हो उन में अलाए छा को तिलसम विलसम करे ॿुधो न ऐं उहो जेको आहे सो भां भां करे वठी न त अबा सभु बनी इसराइल झुकिया पिया मूसा आयो ॾिठे ई इहो छा आहे त नफ़्सियात जेका आहे न सदियुनि खां वठी ग़ुलामाना नफ़्सियात हीअ असांजो समाज जागीरदारी समाज आहे न ज़रई समाज आहे न ज़रई समाज जी नफ़्सियात जेका आहे न उन में ऐं टेक्निकल समाज जेको आहे उन में बुनियादी फ़र्क़ु जेको आहे सो इहो आहे त ज़रई समाज में रुॻी अक़ीदत परस्ती ऐं रस्म परस्ती हूंदी आहे ऐं हुते इल्मु शऊर ऐं परख हूंदी आहे ॻाल्हि जी त असांजो हीउ जेको आहे सॼो सिस्टम पोइ उन में पोइ रस्म परस्तीअ में अबा ॾाढा पढ़ ऐं गोबर चयो त कूड़ खे जेकॾहिं 1000 माण्हू वेही दोहिराइनि हिकिड़ी कूड़ी ॻाल्हि तो चए तव्हां चई मूं चई न चई हुन चई हुन चई 1000 माण्हू त उहा सच थी वञे ऐं असुलु जेको सच हो उन परदे जे पुठियां पुठियां न पोइ क़ौमी तारीख़ जा साबरी जादूगर कहिड़ा कहिड़ा जी क़ौमी तारीख़ जा साबरी जादूगर कहिड़ा कहिड़ा आहिनि उहे सभिनी जे साम्हूं जा जादूगर आहिनि छा आहिनि ख़बर न आहे ॿुधो न हा पर क़ौम खे इन ॻाल्हि न ॾुख इन ॻाल्हि जो आहे त नौजवाननि खे इन किताब छॾाए इल्म जो रस्तो शऊर जो ऐं फ़िक्र जो ऐं तर्जीको जीम से पाण बि हुन वीचारनि जी ज़िंदगी ईअं गुज़री चिला काटे हिते तव्हांजे ॾाॾे अलाए रमट वटि हितां ई पोइ किथां 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 वरी मुलाक़ात वरी अलाए छा ॿुधो न ईअं कंदे कंदे वञी थियोसॉफिकल सोसाइटियूं ही हू हुन जा यार ॾिसो त सभु आलिम ॾाहा पढ़ियल लिखियल माण्हू ॿुधो न आहे काज़ी जहिड़ो माण्हू चए थो भाउ तूं मुंहिंजी ज़रिया आहे जेकी आउं सोचां थो उन खे तूं ऐं तुंहिंजो सन जेको आहे सो मर्कज़ इंसानियत आहे हुनजी हिमत ख़त आहिनि आया काज़ीअ जा हिननि जा त हुनजा उहे हुआ हाणे उहो रस्तो छॾायो त मीर मोहम्मद या साईं मुनीर शाह या अरशद पाण इन वांगुरु ईअं न पहुचे उन ॻाल्हि ताईं गॾु 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 बड़ 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 खड़ 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 वठी कयो तकरीरूं ॾाढियूं ॿुधो न ज़ोर सां ॻाल्हाइणु जज़्बात खे भड़काइणु ॿियनि जे ख़िलाफ़ु करणु हा उन सां नौजवान हीअ वीचारा बेशऊर आहिनि हिन जी उमिरि जी जेका आहे सा जज़्बाती उमिरि आहे बसि ईअं करे हिननि खे गॾु कयो ऐं पोइ तव्हां ॾिसो था त कुझु मां न मां सभु कुझु थी था वञनि ऐं हू विसरी वियो हुनजी ॻाल्हि जेका आहे न विसरी वियो मैसेज ख़तमु थी वियो पुठियां हक़ीक़त इहा आहे मूं जेको तर्जो कयो आहे न इहो आहे उन्हनि खे ही जेके सामरी जादूगर वेठा आहिनि न तयारु था कनि बिलीव था कनि लाइन ऑफ एक्शन ॾियनि था बाबा हीअं कयो मौदूदी साईं त ख़ैरु मौदूदी तनज़ीम जेका आहे मां ख़ुदि नंढे हूंदे असां मुंहिंजो त वॾो भाउ वापात करे वियो 45 ताईं 1940 खां वठी 90 ताईं ऐं मां ख़ुदि बि उन वटि छा हूंदो किताबु हर हफ़्ते गॾिजाणी हीअ किताब तो पढ़ियो ॿुधाए थो हिन मां छा हासिलु कयो मुतफ़िक़ हमदर्द पहिरें पोइ मुतफ़िक़ पोइ उमेद वारे रुकन पोइ छाणे छाणे माण्हूअ खे रुकन कंदा हुआ
हाणे हाणे पोइ काज़ी हुसैन आयो आहे हीअ 80 खां पोइ ॿुधो न घणो करे इहा तब्दीली आई आहे घणे धड़ा धड़ा खड़ 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 बर 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 चौधारी इहो अॼु असांजे नौजवाननि मां उहो पढ़ण जो ऐं सोचण जो ॾिसो साईं हाणे हज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में बि ईअं पाण क़ुर शरीफ़ में आहे पाण रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन वटि आया आख़िर तूं चाहीं छा थो आख़िर तूं चाहीं छा थो तुंहिंजो मक़सदु छा आहे तुंहिंजी मशीन छा आहे छा थो चाहीं हीअ ॻाल्हि जेका तो कई आहे हीअ आबाद अॾा पर ॾाढा मूं चयो न गोबर चयो त हज़ार सभु कूड़ा पुॼारी हुआ हा हीअ नई ॻाल्हि तो कर तूं चाहीं छा थो क़ुर पाक में इनमा आइज़कुम बिवाहिदत ऐं का बि डिघी ॻाल्हि कोन कया हिकिड़ी ॻाल्हि थो कयां अन तक़ूमू लिल्लाह मसना फुरादा सुम ततफ़क्करू ॿ ॼणा आहियो पाण में हमख़्याल उथो ॿुधो 3 ॼणा आहियो उथो सोचो ऐं उन खां पोइ छा कयो तव्हां सोचो सोच ते परदो रखी साईं हिकिड़ो मौलवी साहिबु हूंदो हो जॾहिं आउं सखर में जमात इस्लामी वारनि जी अख़बार कढंदो हुउसि हिते ईंदो हो पोइ ॾाढो भाईंदो हो मूंखे मौलाना गुलज़ार अहमद जमियत इत्तिहादुल उलमा जो सदर हो देवबंद जे अनवर शाह जो शागिर्दु हो ॿुधो हिकिड़ी दफ़े तक़रीर कंदे हीअ मुफ़्ती महमूद ऐं ग़ुलाम गौस हज़ारी अयूब ख़ान बचे छॾिया मोदी जे ख़िलाफ़ु जिथे जिथे हिननि खे हर डीसी खे हुकुम हूंदो त हीअ अचनि हिननि खे पूरो प्रोटोकॉल ऐं जलसे बीजा सीरत नबी जे जलसे जे माण्हुनि खे गॾु कनि टेबल ते किताब रखनि मौजूदी का पोइ सुफ़ो नंबर फलाणो हीअ आहे त उन जे मुक़ाबले में वरी हीउ सुठो मुक़ररु हो हिननि वटि ओहो वरी नालो छा हुउसि गुलज़ार अहमद गुलज़ार उन हिकिड़ो दफ़ो सखर में तक़रीर कढे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाई उन में तव्हांजो जवाबु आहे ॿुधो त हीउ सभु कुझु कीअं थो थिए हिकिड़ो को शहर ॻोठड़ो नंढिड़ो ॻोठड़ो मुस्लमान हुआ वीचारा त मुस्लमाननि जा जिते 4 घर बि हूंदा आहिनि न उते नंढिड़ी मस्जिद बि ठाहींदा आहिनि मस्जिद ठहियल वीचारा सभु मज़दूर माण्हू मज़दूरी पेशो कंदड़ माण्हू ॿ ॿारनि में हेॾा होॾा ऐं सभु कोन घरां निकिरी वञे मस्जिद जी बांग सलात लाइ को बि मुक़ररु थियल माण्हू न हूंदो हो उन्हनि वटि मस्जिद त ठाहियूं पर उन में बांग सलात लाइ को बि मुक़ररु थियल माण्हू कोन हो हिकिड़े ॾींहुं मूं जहिड़ो हिकिड़ो अंधो पिनंदो अची उन ॻोठ में बाबा हाल अहवाल ॾिना ग़रीब आहियां मिसकिन आहियां अंधो आहियां कंहिंखां ॻोठ त नमाज़ जो टाइम थी वियो त ॾिठईं त कार बांग ॾेई ऐं पाण वञी नमाज़ पढ़णु लॻो त ॻोठाणनि जो ॾिठो हीउ नओं माण्हू बांग ॾेई आयो आहे अॼु उन खां हाल अहवाल पुछियो चयईं त साईं हाणे चङो चयो त तूं हिते आयो हाणे तोखे दर वञण जी ज़रूरत कान्हे का बाबा इहो लतीफ़ो आहे हिकिड़ो ॿुधियो अॼु अलाए कहिड़ी ॻाल्हि वरी हीअ वीचारा अलाए छा इन्हनि खे ॿुधायूं था कालीकोट जनपुर साईं अब्दुल रसूल त ॾिसो अॻिते वधंदो थो अचे साईं जन खे उस थींदी हूंदी त हिन पासे हुनखे मुक़ररु करे छॾियूं तूं हिते ई भरिसां हिकिड़ो घर हो उन मां रोज़ इन हाफ़िज़ साहिब जे लाइ ज़रदा पुलाव सुठा ताम सुठे में सुठा ताम रोज़ अचनि हाफ़िज़ साहिब अलाह जो शुक्र आहे हाणे मूंखे मुराहम जाइ छॾ ख़रमरा शेख सादी वियो पे उहा ॻाल्हि पोइ मूंखे यादि ॾियारियो शेख सादी जो लतीफ़ो आहे त वियो पे सो मुसाफ़िर माण्हू सैलानी माण्हू हिकिड़े ॻोठ जे भरिसां अची लंघियो मंझंदि ॾींहुं ॾाढो गरम ॿुधो ऐं ततरु ॾींहुं
पुछा कई बाबा मुसाफ़िर आहियां वञ वॾेरे जे उताक में आयो उते चयो बाबा वॾेरे साहिब खे चयो त हिकिड़ो मुसाफ़िर आयो आहे सो उहो चए थो मूंखे मानी खाराए वॾेरे जो जेके वाठा वेठा हुआ तुंहिंजो वॾेरो नौकर आहे पिन ॼण माण्हू तूं कहिड़ी केॾा जो गॾह ते चढ़ियल हुजे गॾह ते वठी ॾिनोसि ॾाढी मार तूं वरी सिधो वॾेरे खे घुराए हो वॾेरो को वॾो वॾेरो ढिंग वॾेरो हूंदो को अहिड़ो ॾाढी मार ॾिनोसि निकिरी वञ हले ॾाढो को वण हो वण जे छांव में टपड़ी विछाए गॾह वारी वीचारो सम्ही रहियो पुठियां वॾेरे जी घरवारी जेका हिन उनखे अची विया मज़ा सूरत ॿार न हेठि न मथे दाहूं कुकूं सॼी अंदरि जेका आहे महिला तो उन रोज़ु राड़ो लॻी वियो मौत अखियुनि जे आॾो आहे वॾेरो ॿाहिरि परेशान साईं छा थियो छा हीअ ॻाल्हि थी पिया हिते को हाणे हकीम वेद विया को दरवेश को खणी तावीज़ वारो को वठी अचो हा हीउ ज़ुल्म असांजे घर में ही रोज़ु राड़ो लॻो पियो आहे चयो साईं हिकिड़ो अघारो आयो ॿुध तो चए पियो वॾेरे खे घुरायो या उनखे चओ त उन उहो पेर खणी वञी ॾिसनि त वण जे हेठां साॼी सुठो सम्झाया विया बाबा उठ वॾेरे चयो हाणे हिनखे इज़त सां वठी अचो चयोसीं असां मिड़ई हुन सां कुझु गुस्ताखी कई आहे अॻु ई हुन जहिड़ा हंध बिस्तरा टपर टाढ़ी विछाए छॾी घर मानी बानी जो चई छॾी वॾेरे आयो चई साईं माफ़ु कयो मुंहिंजे हिन माण्हुनि टिणनि जी बेइज़ती कई मुंहिंजे घर में हीअ तकलीफ़ आहे मानी बानी ॾाढियूं खाराए हुनखे गॾह ते गाह बाह ॾेई आराम जे लाइ हुनखे उताक में पंहिंजे सुठा बिस्तरा विछाए हुनजी इज़त जी कबी आहे चइजे मुंहिंजे घर में हीअ तकलीफ़ आहे मूंखे तावीज़ लिखी तावीज़ लिखी न मुराहम जाए सिध खरमरा नीज़ सिध जाए मूंखे बि रहण जी जाइ मिली वई मानी मिली मुंहिंजे गॾह खे गाह मिली वियो ज़ने डर कान ज़ायद या न ज़ायद वॾेरे जी ज़ाल ॼणे ॼणे न ॼणे वञी धूल पाइणी था चई वञे टंग बि वठी वञी ॿधो न ॿार सो हुनखे बि ईअं अंधो आहे पिज़ो वीचारो पिन जे ॾाढी सुठी मानी इहो आहे अलाह जो शुक्र आहे हफ़्ते खनि कुझु ॾींहंनि खां पोइ हिकिड़ी माई आहे हाफ़िज़ साहिबु हीउ मुंहिंजो घरु तुंहिंजे भरिसां आहे ऐं आवां रहां थी अकेली ऐं मां तुंहिंजे लाइ रोज़ु मानड़ी मोकिलियां पर तोखे का फरमाइश हुजे उहा चवंदी कर त तुंहिंजे लाइ उहा बि तयारु कर हाफ़िज़ साहिबु चयो छो चई साईं ॻाल्हि हीअ आहे त ऐं तूं बाबा हीअ कीअं मुंहिंजी छाराए थी करी जो तोखे मुंहिंजी ग़लती थी अंधो माण्हू हिकिड़ो मुसाफ़िर माण्हू मूंखे त सुकी जहिड़ी मानी मिली मुंहिंजे लाइ शुक्र आहे चइसि ॻाल्हि हीअ आहे त एॾी ख़ूबसूरत आहियां एॾी ख़ूबसूरत आहे जो राज जा जेके तर जा वॾा माण्हू आहिनि उन्हनि जे ॿारनि जा जवाननि जा पैगाम ईंदा आहिनि पर मां उनखे पंहिंजी शादीअ जी लाइक़ी कान थी सम्झां हाणे मुंहिंजी उमिरि बि वधंदी पई वञे तो वारी बांग जेका आहे न ऐं मिठो आवाज़ु सुरीले आवाज़ में जेका बांग थियो ॾींहुं तूं उन मूंखे बसि तुंहिंजो सिर्फ़ु छितो करे छॾियो आहे उहो मूंखे आवाज़ु एॾो वणे थो जो मुंहिंजी दिलि थी चए त भाउ त आउं तोसां शादी कयां हाफ़िज़ साहिबु ॻोठ वारनि सां ॻाल्हि कई शादी थी वई कुझु ॾींहंनि खां पोइ साईं जहिड़ो को अखियुनि जो डॉक्टर अची वियो ॿुधो न ॻोठ में हिन जूं अखियूं ठाहियईं हुन जूं अखियूं ठाहियईं हुन जूं ठाहियईं मूंखे अञा चयो नंढो 54 जी ॻाल्हि आहे
परे वाक्य अञा ताईं बि सॼे जेको बि चओ था नी जवाबु इन में अची थो वञे चए त हाफ़िज़ साहिबु तव्हां बि ख़बर पइती हाफ़िज़ साहिबु बि राति जो घर वारीअ सां ॻाल्हि कई त हिकिड़ो डॉक्टर आयो न पंहिंजे जमात में ॻोठ में फलाणे ॻोठ जो पर माण्हू मूंखे चयो आहे सभिनी जूं अखियूं ठीकु थी थियूं वञनि मां त सुभाणे आउं बि वञांसि माई चयो भली वञ नेरण ॿेरण करे पोइ वञा फजर थी वई माई पैसनि जी चली भरे आई सोच ठक 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 डॉक्टर साहब जे दरवाज़े ते डॉक्टर साहब चई डॉक्टर साहब अॼु हिकिड़ो माण्हू तो वटि ईंदो हेतिरे टाइम ते अहिड़े क़िस्म जो महांडो अथसि ऐं ॾाढ़ी वारी उहो जेके वॾियूं हुन ॿुधाईं ऐं तुंहिंजी जेका फीस आहे उन खां ॾहों जी सॼी थेली पैसनि जी खणी आई आहे अखियूं हिन जूं न ठाहिजां अखियूं न ठाहिजां ऐं हिकारी नश्तर हणी इनखे अञा बि अंडो करे अॻिते जी का उमेद न हुजे हाफ़िज़ चयो तुंहिंजी उन सां दुश्मनी